अस्सलामुअलैकुम नाज़रीन, बहरान टीवी न्यूज़ में अवां के भलीकार माया फराशा सब खां पहिरियों नज़र हेडलाइन ते। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जी चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात। ट्रंप चयो आहे त ईरान मुआहिदो कीअं ख़त्म कजे, चीन ऐं असांजी सोच हिक जहिड़ी आहे। चीन सां केतिरा ई शानदार वापारी मुआहिदा कया आहिनि, असां केतिरा ई मसइला हल करे वरिता आहिनि जेके ॿिया माण्हू नथा करे सघनि। अमरीकी सदर वधीक चयो आहे त असां नथा चाहियूं त ईरान वटि एटमी हथियार हुजनि, चाहियूं था त हुर्मुज़ वारो सामुंडी लंघ खुलियल रहे। IMF जी रिपोर्ट में चयो वियो आहे त विच ओभर जंग पाकिस्तान जी माशी हालतुनि खां ग़ैर यकीनी बणाए छॾियो आहे। इहो वाज़ह नाहे त पाकिस्तान जूं माशी हालतूं कहिड़े रुख़ में वेंदियूं। जाइज़ा रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त ख़दशो आहे त ईरान जंग महांगाई ते दबाव विझंदी, जंग माशी शरह ऐं अदायगियुनि खे मुतासिर करे सघे थी। तंगवाणी वेझो नसीर शाख जे पुल तामीराती कम दौरान रही पई। 3 पोरियत दॿिजी फोत ॻोठ शाज़ैन ख़ान बिजाराणी भरिसां वाक़ियो, कम कंदड़ पोरियत दॿिजी विया। 3 ॼणा फोत, 2 जी अबू बकर नंदवाणी ऐं इमाम बख्श नंदवाणी तौरु सुञाणप।